मुझा दोस्तों मुझा भाइरो हे मां बाहुचन में तव्हां वटि पैगाम खणी आयो आहियां, तव्हां वटि अर्ज़ु खणी आयो आहियां त हाणे असां 2018 जे इलेक्शन में डोकरी तालुके जे वॾेरनि ते PS 13 ते मां पाण ग़रीब अरबाब मीरबल जो पुटु जेको मुंहिंजो पीउ डोकरी शहर में मच्छी कपाईंदो हो, मां नौकरियूं करे हाणे वापसि आयो आहियां। हे डोकरी तालुके जा हाल ॾिठा अथसीं, जिते रोड सॼे तालुके जा तबाह आहिनि, जिते स्कूल सॼे तालुके जा तबाह आहिनि, जिते अस्पतालूं सॼे तालुके जूं तबाह आहिनि, नालियूं तबाह आहिनि, ॻोठनि में का तरक़ी कोन्हे, रुगो बदमनी आहे। ही वॾेरा रुगो चोराकारीअ में, पुलिस में, मुख़्तियारकारीअ में माण्हुनि खे उलझनों में ॾेई माण्हुनि खे परेशान करे माण्हुनि जे ज़हननि खे यरगमाल बणायो वियो आहे। उन्हनि खे अहिड़ो ड्रिज ॾिनो वियो आहे जो आज़ाद सोचुनि में बि आज़ाद न आहिनि। उनजे करे असां हाणे इहो ऐलान जंग कयो आहे डोकरीअ तालुके में त PS 13 जे सभिनी ॻोठनि में वेंदासीं, असां हिक हिक खे इलाज कंदासीं, असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं त महिरबानी करे हाणे पंहिंजे वोट खे बहितरीन इस्तेमालु कयो, कंहिं ईमानदार माण्हू खे वोट ॾियो त उहो शरीफ़ जंहिंजी तव्हां गिची पकिड़े सघो, जेको तव्हां पुछी सघो त इहे तूं नौकरियूं आयूं त तूं पैसनि ते छो कपायूं, तूं पहिरियों पंधु पियो घुमी हाणे तोखे करोड़पति करो तुंहिंजा पैसा आया, तुंहिंजा इहे बंगला कीअं थी विया, उनखे जंहिंखां पुछी सघो, जंहिंजो एतिराफ़ करे सघो। उनजे करे हाणे असांखे सोचणो पवंदो त हे इनकलाबी ॾींहं आहिनि, हे इनकलाबी इलेक्शन आहे। उनजे करे महिरबानी करे ही वोट जेको हिन साल तव्हांखे ॾियणो आहे उहे नौजवान, शागिर्द, ग़रीब, हारी, मज़दूर इहो हाणे ईमानदारी सां वोट सोचनि, कंहिं ईमानदार माण्हू खे ॾियनि। ऐं ॿियो इहो तव्हांजे लाइ मुंहिंजो हिकिड़ो पैगाम आहे त महिरबानी करे इहे तालीम जे न हुजण जे करे असांजा इलाइक़ा तमामु ख़राब थी विया आहिनि, असांजा माण्हू असांजी सोचूं शौर में न आहिनि। उनजे करे मां तव्हांखे इल्तिजा थो कयां त ख़ुदा जे वास्ते पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारियो, पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, जॾहिं तव्हांजे ॿारनि में तालीम ईंदी त हुन में शौर ईंदो, उन्हनि खे वोट ॾियण जो तरीक़ो ईंदो, उनखे ॻाल्हाइण जो तरीक़ो ईंदो, उनखे घुरण जो तरीक़ो ईंदो, उनखे तालीम ईंदी त उनखे नौकरियूं मिलंदियूं त उन्हनि जा मुस्तक़बिल पैदा थींदा। ऐं ईंदड़ जेके क़ौम जा असांजा बचा आहिनि, जेके नयूं जनरेशन थींदियूं, जेके अॻियां माण्हू असांजा कामयाब थी सघूं था। उनजे करे वोट ईमानदारी सां ॾियो ऐं ॿारनि खे पढ़ायो, शौर ईंदो त असां हर शइ हुकमरान खां छिके वठंदासीं। उनजे करे मां तव्हांखे अर्ज़ु थो कयां त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते जेको वोट इहे क़ीमती अमानत आहे उनखे ईमानदारीअ सां कंहिं शरीफ़ माण्हू खे ॾियो। इहे वॾेरा जंहिंजो असां 50 सालनि ते ठीकु न कयो आहे त सदाईं हिननि खे वोट ॾींदा रहूं। वरी ग़रीब खे बि त चूंडे ॾिसो, ग़रीब केतिरा आहियूं असां, जेकॾहिं ग़रीब खे वोट ॾींदासीं ऐं ग़रीब हिकिड़ो दफ़ो चूंडिजी ईंदो त उहो तव्हांखे नौकरनि वारो कमु कंदो। इहे असांजे नौकर इहे असांजे मथां हुकुमरानी था कनि। अचो त पंहिंजे कंहिं ग़रीब खे नौकर ॾियो जेको तव्हांजी ख़िदमत करे। तव्हां वाइदो कयो त पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारींदव ऐं पंहिंजे वोट खे बहितरीन ईमानदार इस्तेमालु करे असां जिन्हनि ग़रीबनि खे असेंबलियुनि में मोकिलियो अथऊं त तव्हांजो असां आवाज़ खणंदासीं, तव्हांजी तरक़ी कराईंदासीं, तव्हांखे अमन ॾींदासीं, तव्हांखे प्यार ॾींदासीं, तव्हांखे मोहबत ॾींदासीं, तव्हांखे इज़त ॾींदासीं, तव्हांखे तालीम ॾींदासीं, तव्हांखे हर शइ जो जेको आहे पुछाणो ॾींदासीं, इंसाफ़ ॾींदासीं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, महिरबानी करे असांजी मदद कयो। हे असांजी तरफ़ां तव्हांखे पैगाम आहे। अलाह साईं तव्हांजो हामी नासुर रहे, सदाईं आबाद हुजो, ख़ुशि रहो। वॾी महिरबानी।